नासरीन इतलात वारे वफाकी वज़ीर अता ताहिर चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा में सॼी राति कार्रवाईनि दौरान अफ़गान तालिबान जा 40 दहशतगर्द मारिजी विया। अफ़गान तालिबान ॾखण बलूचिस्तान जे क़िले सैफुल्लाह नोशकी ऐं चमन में 16 हंधनि ते ज़मीनी हमला कया। ऑपरेशन गज़बुल हक़ जा तफ़सील ॿुधाईंदे इतलात वारे वफ़ाकी वज़ीर अता ताहिर चयो आहे त 25 हंधनि ते पाक फ़ौज ख़िलाफ़ पायरेड जूं कार्रवायूं कयूं। वफ़ाकी वज़ीर अता ताहिर जो चवणु आहे त अफ़गान तालिबान जे समूरनि हमलनि खे असराइती अंदाज़ में नाकाम बणायो वियो। वतन जो दिफ़ा कंदे एफसी जो एक जवान शहीद है, 5 जवान ज़ख़्मी थिया। फॉलो अप ऑपरेशन जारी रहंदा। ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त इतलात वारे वफ़ाकी वज़ीर अता ताहिर चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा में सॼी राति कार्रवाईनि दौरान अफ़गान तालिबान जा 40 दहशतगर्द मारिजी विया। अफ़गान तालिबान ॾखण बलूचिस्तान जे क़िले सैफुल्लाह नोशकी ऐं चमन में 16 हंधनि ते ज़मीनी हमला कया। ऑपरेशन गज़बुल हक़ जा तफ़सील ॿुधाईंदे इतलात वारे वफ़ाकी वज़ीर अता ताहिर चयो आहे त 25 हंधनि ते पाक फ़ौज ख़िलाफ़ पायरेड जूं कार्रवायूं कयूं। वफ़ाकी वज़ीर अता ताहिर जो चवणु आहे त अफ़गान तालिबान जे समूरनि हमलनि खे असराइती अंदाज़ में नाकाम बणायो वियो। वतन जो दिफ़ा कंदे एफसी जो एक जवान शहीद ऐं 5 जवान ज़ख़्मी थिया। फॉलो अप ऑपरेशन जारी रहंदा।